गाज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम जी जश्न विलादत बासत जे मौके ते पिछा में हर साल जिया हिन साल अंजुमन गुलामान अहले बैत पिछा पारां कदीमी मरकज़ी इमाम बरगाह उलहंद पुर शाही करबला में शानदार तकरीब मुनक़द के भी तकरीब दौरान 50 पाउंडन जो केक काटी वे ने मौके ते पीरा पिछा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद नादी अली करबलाई सैयद जराड़ शाह लतीफ़ी जी अगवाणी में दुल्हन शाह नाइन सां गॾु रैली कढी वई जेका दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते पहुती जिते चादर चाढ़े मुल्क क़ौम ऐं आलम इस्लाम जी सलामती लाइ दुआ घुरी वई। तकरीब जे सिलसिले में उलहंद पुर शाही करबला में नगर न्याज़ जो अहतमाम कयो वियो जॾहिं त दरगाह भिटाई ते तोलाए तबरा प्लेटफॉर्म ते रूह परवर महफ़िल मौसीक़ी मुनक़द कई वई। महफ़िल में सिंध पंजाब जी मशहूर क़सीदा ख़्वान असलम इक़बाल क़सीदा ख़्वानी करे शिरकत करण खे वहजत में आणे छॾियो जंहिं सबबि महफ़िल में वेठल मोमिन अक़ीदतमंदनि रक़्स करण ते मजबूर थी विया। तकरीब में वॾी अंग में अक़ीदतमंदनि शिरकत कई जश्न विलादत जी ख़ुशियुनि जो भरपूर इज़हार कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।